फिल्म इंडस्ट्री जी माज़ी जी ख़ूबसूरत हीरोइन ऐं अदाकारा मुमताज़ 25 सालनि खां पोइ कैनेडा खां कराची पहुती आहे। इन सिलसिले में फिल्म स्टार मुमताज़ जे एज़ाज़ में आर्ट्स काउंसिल कराची में तक़रीब मुनक़िद कई वई। तक़रीब पाकिस्तान फिल्म टीवी जर्नलिस्ट एसोसिएशन, आर्ट्स काउंसिल कराची ऐं आर्ट्स वेलफेयर फाउंडेशन जे सहकार सां मुनक़िद थी। अदाकारा मुमताज़ इन मौक़े ते चयो त हिते पंहिंजे मुल्क में पंहिंजे पुट ज़ीशान बारी खे फिल्म ऐं ड्रामनि में मुतारिफ़ करण लाइ आई आहियां। हुन चयो त इन सिलसिले में पंहिंजो ज़ाती प्रोडक्शन हाउस खोलींदुसि। हुन चयो त 25 सालनि खां पोइ बि माण्हू मूंसां एतिरी मुहबत कनि था, उन लाइ उन्हनि जी थोराइती आहियां। इन मौक़े ते फिल्म स्टार मुस्तफ़ा कुरैशी चयो त असां मुमताज़ खे भरपूर सपोर्ट कंदासीं त जीअं उन जो पुटु शोबिज़ इंडस्ट्री में कामयाबी माणे। हुन चयो त मुमताज़ 200 खां वधीक फिल्मुनि में कमु कयो ऐं मूं समेत हर अदाकार सां हुन हीरोइन तौरु कमु कयो आहे। इन मौक़े ते मुमताज़ खे फ़नी मंता तौरु जिन शख़्सियतुनि ख़राज तहसीन पेश कयो, उनमें ड्रामा प्रोड्यूसर इक़बाल लतीफ़, गुलूकार अरशद महमूद, अतर जावेद सूफ़ी, फैसल लतीफ़, अब्दुल वसी कुरैशी, अदाकार मुनवर सईद, अफ़शान कुरैशी वग़ैरह शामिल आहिनि। इन मौक़े ते परस्तारनि ऐं साथी फ़नकारनि मुमताज़ खे अजरक ऐं गुलनि जा तोहफ़ा पिणु पेश कया। फिल्म स्टार मुमताज़ 200 खां वधीक उर्दू ऐं पंजाबी फिल्मुनि में कमु कयो। संदसि मथां पिक्चराइज़ कयल गानो अखि लड़ी बदोबदी, मौक़ा मिले कदी कदी अॼु बि माण्हुनि खे यादि आहे। मुमताज़, सुल्तान राही समेत मुस्तफ़ा कुरैशी, फिल्म स्टार मोहम्मद अली, वहीद मुराद, शाहिद, यूसुफ खान, मुनवर ज़रीफ़, अली एजाज़ वग़ैरह जे साम्हूं हीरोइन तौरु कमु कयो। मुमताज़ जे क्रेडिट ते केतिरियूं ई खोड़ फिल्मूं आहिनि, जिन में फिल्म ज़िद्दी, साला साहब, मोहब्बत ज़िंदगी है, भूल, शरीफ बदमाश, परस्तिश, रिमांड, बनारसी ठग, अंदादा ऐं दुबई चलो वग़ैरह शामिल आहिनि। मुमताज़ खे फ़नी मंता तौरु निगार एवार्ड समेत केतिरा ई एवार्ड मिलिया। रिपोर्टर GM ख़ासकेली, इबरत न्यूज़, कराची।